प्यारा बारो बाजी गुलबानू जी तरफा तवा सबनी के बलिकार तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो त अज जी अखाणी बुधू ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। बर्फ में रस्तो। एक उदास क्रिसमस। अनीता थकजी हारी पंहिंजे बिस्तर ते लेटी वई। ओचितो ई खेसि यादि आयो त क्रिसमस जो मौक़ो आहे। उनी सोच सां टिप ॾेई बिस्तर तां उथी। डैनी 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 तू किथे आहीं? अनीता जल्दी अच ॿाहिरि वारे दरवाजे जे तरफ़। तू ॿाहिरि छा करे रहियो आहीं? तू बीमार थी वेंदे। अनीता क्रिसमस बाबा हिते आयो आहे ऐं तूं चयो हो त हू इन्हनि जबलनि में असां वटि न अची सघंदो, पर पोइ बि मूं पंहिंजा ॻाढ़ा जूता ॿाहिरि रखिया हुआ ऐं ॾिस हिन मुंहिंजे लाइ कुझु आंदो आहे। अनीता इहो ॾिठो हिकु ॿिली जो बच्चो नरम जूते में वेड़ल हो। डैनी उनखे घर जे अंदर वठी आयो। मां हिन जो नालो स्नो वाइट रखंदुसि। मां तमामु घणो ख़ुशि आहियां। डैनी ॿिली जे बच्चे खे गरम खीर ॾिनो ऐं अनीता पंहिंजे ॾाॾी जी लोॾनि वारी कुर्सी ते वेही रही ऐं उन्हनि खे ॾिसण लॻी। जॾहिं हू उन्हनि खे ॾिसी रही हुई त खेसि 5 साल अॻु वरी क्रिसमस जो ख्यालु आयो। तॾहिं हू 7 साल जी हुई ऐं खेसि इजाज़त हुई त हू पंहिंजे पाड़ेसरीअ ऐं हुन जे पुटु लुकस सां गॾु चर्च वञी सघे। खेसि गीत ॿुधी तमामु सुठो लॻंदो हो। ऐं पादरी जी ॻाल्हियूं ॿुधण। जॾहिं हू नंढड़े ॿार यसु जे बारे में ॿुधाईंदो हो, पर हू लुकस सां गॾु बीह न थी सघी। इहे कारे वारनि वारो लालची छोकिरो हू अनीता जे जिंजर ब्रेड वारा बिस्किट घुरी रहियो हो, पर अनीता खेसि न ॾिना, बल्कि बिल्कुलु बना। ऐं पोइ हू जल्दी सां बर्फ मां हलंदे वापसि घर हली वई। हू क्रिसमस जे अचण वारी शाम जे इंतज़ार में हुई, पर जॾहिं हुन पंहिंजे पीउ जो उदास चेहरो ॾिठो, हू हैरान थी वई। छा माउ जी तबीयत ख़राब आहे? हाँ अनीता, हू तमामु बीमार आहे। हू तुंहिंजी पुछा करे रही आहे। ख़ामोशी सां अनीता पंहिंजे बिस्तर ते हली वई। हू कॾहिं बि इहे लफ़्ज़ न विसारे सघी जेके हुन जी माउ कमज़ोर आवाज़ में हुनखे चया हुआ। अनीता, मूं वटि तो लाइ हिकु तोहफ़ो आहे। ही तुंहिंजो नंढो भाउ आहे। हिन जी तमामु घणी हिफ़ाज़त कजां। अनीता ॿार खे वरितो। हुन जो छा मतिलबु आहे? बाद में हुन जो पीउ हुन वटि आयो। अनीता, तुंहिंजी माउ हाणे असां सां गॾु न आहे। हू आसमान ते क्रिसमस मल्हाए रही आहे। हुनखे ख़बर हुई त हू मरण वारी आहे ऐं इन करे हुन तोखे नंढो भाउ डैनी ॾेई छॾियो। अनीता रोईंदे रोईंदे पंहिंजे पीउ जे हथनि में सुम्ही वई। इहो तमामु घणो उदास क्रिसमस जो ॾींहुं हो। अनीता एतिरे गहरे सोच में हुई जो खेसि ख़बर ई न पई त ॾाॾी कमरे में अची वई आहे। ॾाॾी, छा तव्हां असांखे आसमान जी बादशाही जे बारे में ॿुधाए सघो था? डैनी खे तमामु घणी ख़ुशी थींदी हुई जॾहिं ॾाॾी हुन ज़बरदस्त जॻह जे बारे में ॿुधाईंदी हुई जिते रोअण जो को बि तसवर न आहे। पर अनीता जे दिलि में अञा ताईं लुकस जो ई ख़्यालु हो। यसु लाइ का बि जॻह न हुई। इहा ई ॻाल्हि हुई जो सभु कुझु ख़राब थी वियो हो। तव्हां ईंदड़ ड्रामे में ॿुधी सघो था त पोइ छा थियो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।